हैदराबाद सिंध हारी कमेटी ऐं न्यू अलीआबाद कॉलोनी एसोसिएशन पारां न्यू अलीआबाद कॉलोनी में बुनियादी सहूलियतुनि जी खोट, चोरियुनि फुरियुनि ऐं कॉलोनी में ड्रेनेज निज़ाम नाकारा हुजण ख़िलाफ़ अहमद नवाज़ इनकलाबी, अमजद अली बुलेदी, असगर अबड़ो, अयूब कमरानी जी अॻवानी में रेडियो पाकिस्तान चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एडवोकेट अहमद नवाज़ इनकलाबी, अमजद अली बुलेदी, अली असगर अबड़ो, अयूब कमरानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कॉलोनी में बुनियादी सहूलियतूं मौजूदु न आहिनि। ड्रेनेज सिस्टम नाकारा बणियल आहे। कॉलोनी में गंदो पाणी बीह रहे थो, जंहिं सबबि रहवासी बीमार थियनि था। पाणी निकाल लाइ पंपिंग स्टेशन क़ाइमु कई वञे। पाणी निकाल करे सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर कयो वञे। कॉलोनी जे अंदरि रोज़ाना जी बुनियाद ते चोरियुनि जा वाक़िआ थी रहिया आहिनि। चोर माण्हुनि जे घर में दाख़िल थी सामान खणी वञनि था। मोबाइल फ़ोन ज़बरदस्ती खसे रहिया आहिनि। मोटरसाइकिलूं चोरी थी रहियूं आहिनि। माण्हू पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। कॉलोनी खे बदअमनी जे वर चाढ़ियो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।